प्यारा दोस्तों, पाकिस्तान में इलेक्शन की मुहिम पंहिंजे उरूज ते आहे। कहीं बीहंदा, कहीं खटंदा, कहीं हाराईंदा, वॾो जहान थींदो। लेकिन पाकिस्तान खे मिलियो छा आहे, माण्हुनि खे मिलियो छा आहे? अचो त अॼु पाण दुनिया जा जेके अज़ीम लीडर आहिनि जिन पंहिंजे मुल्कनि खे ठाहियो, बनायो, संवारियो ऐं उन्हनि खे उरूज ते पहुचायो, उन्हनि जो थोरो जाइज़ो वठूं त उन्हनि उहे कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि पंहिंजे मुल्क खे कीअं उरूज ते पहुचायो, केतिरी उन्हनि में सचाई हुई, केतिरी सदाकत हुई ऐं माण्हू उन्हनि खे अॼु केतिरी इज़त सां ॾिसनि था ऐं उन जी जाइ ते असांजे हुकुमरान असांजे मुल्क खे कहिड़ी मंज़िल ते वञी बीहारियो आहे जो माण्हू वीचारा पिनण लाइ मजबूर थी विया आहिनि। चवनि था पाकिस्तान जे खज़ाने में पैसा कोन्हे, हीअं थी वियो, हूअं थी वियो, फलां थी वियो। पाण अमीर थींदा वञनि, ग़रीब जेको उहो ग़रीब तर थींदो वञे, यानी अटे लटे अझे लाइ परेशान। लेकिन उन खां पहिरीं अचो पाण जाइज़ो वठूं त दुनिया जा जेके अज़ीम लीडर आहिनि उन्हनि पंहिंजनि मुल्कनि लाइ छा कयो। अचो थोरो जाइज़ो वठूं। माओ ज़ेतुंग चीन जो अज़ीम रहबर 26 डिसंबर 1893 ते पैदा थियो, 9 सेप्टेंबर 1976 ते वफ़ात कयाई। चाइना जहिड़े मुल्क खे तरक़ी ॾियारे इंडस्ट्री ज़राइत खे उरूज ते पहुचाए मुल्क खे खुशहाल कंदड़ ही शख़्स हुयो। हिन वक़्तु चीन जी इकोनॉमी प्रोडक्ट मार्केटिंग खां अमेरिका जहिड़ो मुल्क बि ख़ौफ़ज़दा आहे। इहो हुयो माओ ज़ेतुंग, चाइना जो अज़ीम रहबर। नेल्सन मंडेला अफ्रीका जो अॻुवाण, ॾखण अफ्रीका जहिड़े ग़रीब मुल्क लाइ वेड़ कंदड़ हिन अज़ीम लीडर ज़िंदगीअ जा 27 साल जेल में काटिया, मगर पंहिंजे मिशन मक़सद इरादे तां ज़िंदगीअ जा 27 साल क़ैद जा बि खेसि पोइते हटाए न सघिया। 18 जुलाई 1906 ते पैदा थियो ऐं 5 डिसंबर 1975 ते वफ़ात कयाई। दुनिया में संस अज़ीम क़ुर्बानी खे इज़त जी निगाह सां अॼु बि ॾिठो वञे थो। किंग फैसल 14 अप्रैल 1906 ते पैदा थियो, 25 मार्च 1975 ते वफ़ात थियसि। किंग फैसल जो शुमार दुनिया जे अज़ीम अॻुवाणनि में थिए थो। पाकिस्तान सां संस दोस्ती वारो नातो रहियो, ख़ासि तौर ते ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां। सऊदी अरबिया खे तरक़ी ॾियारण में संस अहम किरदारु आहे। पाकिस्तान जो फैसलाबाद शहर तोड़े फैसल मस्जिद संस नाले सां आहिनि। महातीर मोहम्मद मलेशिया जहिड़े ग़रीब मुल्क खे पंहिंजी ख़ारजा पॉलिसियुनि जे करे दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में शुमार कराईंदड़ ही अज़ीम अॻुवाण 10 जुलाई 1925 ते पैदा थियो। मुस्लमान मुल्कनि में हिन वक़्तु अगरि को मुल्क तरक़ी करे रहियो आहे त इहो मलेशिया ई आहे। हिन अज़ीम रहबर खे न सिर्फ़ु पंहिंजे मुल्क में पर पूरी दुनिया में इज़त जी निगाह सां ॾिठो वञे थो। मुस्तफ़ा कमाल अतातुर्क, जदीद तुर्की जो बानी मुस्तफ़ा कमाल अतातुर्क 1881 ते पैदा थियो ऐं 10 नवंबर 1968 ते वफ़ात कयाई। पंहिंजी महिनत, सचाई, ईमानदारी सां हिन रहबर तुर्कीअ जी जदीद तर्ज़ ते तमीर नौ कई, दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में शुमार करायो। हिन अज़ीम रहबर खे न सिर्फ़ु पंहिंजे मुल्क में पर पूरी दुनिया में इज़त व आबरू जी निगाह सां ॾिठो वञे थो। दोस्तों, इहे बि लीडर हुआ, इहे बि माण्हू हुआ, इहे बि असांजे हुकुमराननि जहिड़ा ई माण्हू हुआ, पर उन्हनि में सचाई हुई, सदाकत हुई, ईमानदारी हुई। उन्हनि पंहिंजे मुल्क लाइ घणो कुझु कयो। तव्हां पाण जाइज़ो वठो, तव्हां पाण ॾिसो, उन्हनि मुल्कनि जी हालत ॾिसो, पंहिंजे मुल्कनि जी हालत ॾिसो, उन्हनि माण्हुनि जी हालत ॾिसो, पंहिंजे माण्हुनि जी हालत ॾिसो। फ़र्क़ु तव्हांखे ज़ाहिर नज़र ईंदो। वोट तव्हां जेके खपे तंहिंखे ॾियो, जेके खपे तंहिंखे न ॾियो। दोस्तो, वधीक मुंहिंजी मर्ज़ी आहे, पर एतिरो ज़रूरु चवंसि त वोट अमानत आहे। अमानत कंहिं अहिड़े माण्हू खां ॾिजो जेको ख़यानतदार न हुजे। वधीक तव्हांजी मर्ज़ी। अस्सलाम वालेकुम दोस्तो।